भगवान हुआ गौ वशिष्ठ ऐं दुर्वासा आदि ऋषिश्वर खे ॾिनी ऐं चयो त तव्हां हीअ गौ देवलोक में वञी रखो। जॾहिं ब्राह्मण ऐं ऋषिश्वरनि खे कंहिं पदार्थ जी घुर्ज पवंदी तॾहिं गऊ खां उहो पदार्थ वठी वरी देव स्थान ते पहुचाईंदा। तंहिं खां पोइ वरी जॾहिं समुंड विरोण लॻा तॾहिं श्री नारायण चयो त अॻिते जेकी समुंड मां निकिरे तंहिं मां हिकिड़ी उहा वस्तु दैत्य हिकिड़ी देवता खणो। टे दफ़े कुझु शिवा नाले घोड़ो सफ़ेद रंग जो तमामु सुहिणो निकितो। तॾहिं दैतनि चयो त हीउ घोड़ो राजा बली जे लाइक़ु आहे। तंहिं करे श्री नारायण उहो घोड़ो दैतनि खे ॾिनो। चौथे दफ़े एरावत हाथी सफ़ेद रंग जो चइनि ॾंदनि वारो निकितो जो देवताउनि खयो। तॾहिं दैत्य चवणु लॻा त हाथी असांखे जो शाम थी चयो त जंहिं ॻाल्हि जी पक थी वई तॾहिं दैत्य चवणु लॻा त हाथी असांखे जो शाम थींदो त चयो त जंहिं ॻाल्हि जी पक थी वई आहे तंहिंखां थियणु न घुरिजे। पंजे दफ़े कोष्टक मणि तमामु तेजवान निकिती जा श्री नारायण चयो त मां खणंदुसि। श्री नारायण भॻवान तॾहिं दैतनि ऐं देवताउनि ख़ुशि थी चयो त तमामु चङो। तॾहिं भॻवान उहा मणि पोआए गले में पाती। छहें दफ़े पार्वती नाले हिकिड़ो वणु निकितो। तॾहिं श्री नारायण चयो त हिन कल्प वृक्ष खां जेकी घुरंदा सो मिलंदो उहो दैतनि खणो। जेकॾहिं को पुछे त कल्प वृक्ष कीअं वियो ॼाणणु घुरिजे। ॼाणणु घुरिजे त जॾहिं 14 रत्न निकिरण खां पोइ देवताउनि दैतनि खे जीते उहो कल्प वृक्ष देवलोक में खणी विया। सतें दफ़े रंभा नाले अप्सरा क्षीर सागर मां निकिती। उहा कंहिंखे न मिली। अठें दफ़े लक्ष्मी मां सुंदर गहना ऐं कपिड़ा पहिरे सॼे हथ में कंवल जो गुल खॿे हथ में माला खणी समुंड मां निकिती। उनजो रूप ॾिसी श्री नारायण खां सवाइ ॿियनि सभिनी समुंड जो विलोड़ण छॾे ॾिनो ऐं उनजे चौधारी बि चवणु लॻा त हीअ असां खणंदासीं। तॾहिं लक्ष्मी चयो त मूंखे जोरीअ को बि खणी नथो सघे। जंहिंमें सभई गुण हूंदा तंहिं वटि वेंदुसि। तव्हां सभई पंगत ॿधी वियो। पोइ जंहिंखे मुंहिंजो मनु घुरंदो तंहिंखे गले में जयमाला विझी पंहिंजो पति कंदुसि। जॾहिं लक्ष्मी जी आज्ञा अनुसार सभई पंहिंजूं कतारूं ॿधी वेठा तॾहिं लक्ष्मीअ दैतनि खे थी चयो त हिननि जो राज सदाई क़ाइमु नथो रहे। सदाई अभिमान करे पाप कनि था। तंहिं करे हिननि जी संगत करणु न घुरिजे। वरी तपस्वी ऐं ऋषिश्वर नाम न्यारे चवणु लॻी त हीउ माण्हू महाक्रोधी आहे। थोरे अपराध करण ते वॾो पारातो ॾींदा आहिनि। वरी ज्ञानियुनि जे न्यारे चवणु लॻी त हीउ माण्हू नेम ऐं आचार जे विरुद्ध रही पंहिंजे मन घुरियो कमु कनि था। वरी देवताउनि जे न्यारे चवणु लॻी त हीउ निर्बल आहे। जॾहिं मथनि खां तकलीफ़ अचे थी तॾहिं श्री नारायण जी शरण ते वञी हुन खां सहायता घुरंदी। तंहिं करे इहे बि मूंखे क़बूल न आहिनि। तॾहिं पृथ्वीअ रत्न जड़ियल सिंघासन आणे तंहिं ते लक्ष्मी खे विहारे ऐं गंगा जमुना सरस्वती हिकिड़े रूप धारे सोन जे कलशनि में पंहिंजो जल खणी आयूं। कामधेन गऊअ खां खीर ॾही छेणो ऐं घोट वठी मिलाए 5 गह ठाहियो ऐं तीर्थनि जे जल सां लक्ष्मीअ खे सनानु कराए श्री श्रृंगार करायो। तॾहिं लक्ष्मी ब्रह्मा खे ॾिसी चवणु लॻी त हीउ ॿुढो आहे। वरी इंद्र वरुण ऐं कुबेर देवता खे ॾिसी चयाईं त हिननि खे 8 पैर पंहिंजे पदी वधण जी इच्छा आहे। वरी लोमस ऐं ॿियनि ऋषिश्वरनि जे न्यारे चवणु लॻी त हिननि छोकिरनि जी एॾी वॾी उमिरि आहे जो केतिरा ई ब्रह्मा पैदा थी संदसि साम्हूं मारियो वञनि त वॾी उमिरि थियण में निर्भर थी अशुभ कर्म कनि था। तंहिंखां पोइ लक्ष्मी श्री नारायण जे साम्हूं वञी हुनजे रूप तेज ऐं बल खे ॾिसी चवणु लॻी त त्रिलोकीनाथ सभिनी गुणनि सां भरपूर आहे। लेकिन हिकिड़ो कसूर हुन में बि आहे सो संसारी वस्तुअ जी इच्छा ऐं मोह नथो रखे। बोल श्री नारायण भॻवान ऐं कृपा ऐं दया संदसि जप ऐं तप जे आधीन न थी रहे। ॾिसो ॿुढो भगत जंहिं सारी उमिरि संदसि सेवा कई तंहिंखे आज्ञा ॾिनाई त तूं बद्रिका आश्रम में वञी तप कर त पोइ तुंहिंजी मुक्ति थींदी। ऐं मुहाणे जंहिं संदन पेर में थी रहियो हो तंहिंखे
बर वक़्तु विमान ते चाढ़े सारे शरीर सां वैकुंठ मोकिले छॾियनि। पर त्रिलोकीअ में खांउसि वॾो ॿियो बि को बि कोन्हे। त्रिलोकीअ में खांउसि वॾो ॿियो को बि कोन्हे। तंहिं करे मां संदसि चरण कमलनि जी दासी बणिजी पंहिंजो जनमु सफल कंदसि। ईअं जे लक्ष्मी उहा माला जा संदसि हथ में हुई, सा खणी वैकुंठ नाथ जे पीछे में विधी। बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। खणी वैकुंठ नाथ जे पीछे में विधी। तॾहिं नारायण चयो, लक्ष्मी तूं अठें पेर मुंहिंजे हृदय में वसंदी रहंदी आहे। इहो ॾिसी देवता ऐं देत पुष्टि चवण लॻा त हे लक्ष्मी तो तमामु सुठो कमु कयो जो तूं नारायण जे गले में माला विधी। उन वक़्तु संत मनुष्य जो रूप धारे शास्त्र में पूजी लक्ष्मी जो विवाह श्री नारायण सां कयो ऐं विश्वकर्मा घणेई गहना लक्ष्मीअ खे पहिराया। माल सभिनी देवताउनि मिली गुलनि जी वर्खा कई ऐं ख़ुशीअ सां वाजा वॼाया। गंधर्व धातु ऐं इंद्र जे अप्सराउनि नाच ॾेखारियो। दैतन ऐं देवताउनि जे बदन में नओं बल अची वियो। से वरी नारायण को आज्ञा वठी समुंड में लहण लॻा। नाए दफ़े कन्या रूप थी वारुणी शराब समुंड मां निकितो जो दैतन थियो। जेको बि हाणे दारू पीअंदा आहिनि माण्हू सभु ऊंधी ओड़ी थींदी आहे। समुंड मां निकितो जो दैतन थियो। ॾहें दफ़े हिकिड़ो तेजवान पुरुष धनवंत नाले वेद परमेश्वर जो अवतार यज्ञ जे भाग वठण वारो हिकिड़े हथ में अमृत जो कलश, ॿिए हथ में हिकिड़ो गुल खणी समुंड मां निकितो। उनखे ॾिसी देवता ऐं देत पुष्टि चवण लॻा त जंहिं अमृत वास्ते असां एतिरी हलाकी कई आहे सो निकितो। ईअं चई हिकिड़े दैत डोड़े उहो अमृत जो कलश धनवंतर खां खसे वरितो। तॾहिं देवताउनि चयो त हिन में असांजो बि अधु आहे। पर दैतनि जवाबु ॾिनो त असांजे पीअण खां पोइ जेकी बचंदो सो तव्हांखे ॾिबो। जॾहिं देवता ॿुधी न सघिया तॾहिं सारो हाल श्री नारायण सां कयाऊं। तॾहिं त्रिलोकीनाथ चयो त तव्हांजे चवण सां दैत अमृत न ॾींदा। तंहिं करे मां पंहिंजी माया खे पहिरें अमृत तव्हांखे पियारींदुसि। श्री नारायण जे चवण सां देवताउनि खे धीरज आयो ऐं दैत अमृत जो कलश पाण में हिक ॿिए खां फसण लॻा। पर एतिरो वक़्तु कंहिं दैत खे न मिलियो जो उहो अमृत पी सघे। उन वक़्तु श्री नारायण मोहिनी स्वरूप धारे हुते आयो। अहिड़ो मोहिनी सुंदर स्वरूप ॾिसी देवता दैत मनुष्य योगी ऋषि मुनि मोहित थी विया। सभिनी जा ॾंद चपनि सां लॻी विया। अहिड़ो पुछनि जहिड़ी हिते सभिनी जूं अखियूं उन्हीअ रूप में अहिड़ी अड़िजी वियूं ऐं युद्ध करण खां पासो कयाऊं। बोल श्री नारायण।